थैंक यू कंचन भाभी खे तो घुराया। कंचन भाभी जी भैया तव्हांजो इन प्रोग्राम में स्वागत आहे। अॼु तव्हां असांखे छा खाराईंदो? सभिनि खां पहिरीं मां तव्हांखे थैंक यू चवंदमि कि तव्हां मूंखे हिते सॾु कयो ऐं मूंखे इहो सौभाग्य प्राप्त थियो आहे। ऐं मां हाणे तव्हांखे पंहिंजे सिंधियुनि जी जेकी फेमस कढ़ी आहे, मशहूर कढ़ी आहे, उहो मां तव्हांखे ॾेखारां थी। सिंधी कढ़ी ऐं आलू कचालू जा टुक। मां तव्हांजो पहिरियों हिकु परिचय ॾियां। कंचन सचदेव ये असांजे देवलानी जे अंदर सचदेव केटर्स या सचदेव किचन करे हलाईंदा आहिनि असांजे देवलानी में। जी कंचन किचन हाँ कंचन किचन केटर्स करे हलाईंदा आहिनि ऐं देवलानी में असांजी भाभी एकदम फेमस आहे। ऐं जेके भी असांजे घर जे अंदर मेहमान ईंदा आहिनि त ख़ासि करे असां सभु सिंधी भाभी खे ऑर्डर ॾींदा आहियूं ऐं भाभी जे हथ जी ठहियल रोटी असांजे देवलानी में ॾाढी फेमस आहे। त अॼु असांखे सिंधी स्पेशल कढ़ी उहा कीअं ठाहिबी आहे ऐं कीअं टुक वग़ैरह जेके ठाहींदा आहिनि सिंधी स्पेशल, अॼु उन जे बारे में रेसिपी ॿुधाईंदी। त भाभी तव्हां सभिनि खे सुठे तरीक़े सां ॿुधायो त भई छो जो सिंधी कढ़ी असांजियूं जेके नयूं छोकिरियूं या नयूं नुंहरियूं उन्हनि खे ठाहिण में तकलीफ़ थींदी आहे। त उन्हनि खे जीअं सम्झण अचे उन हिसाब सां थोरो सुठी तरीक़े सां उनजी जेकी थियरी आहे उहो ॿुधाइजो। जी भैया जी मां स्टार्ट थी करण हाणे। हाँ मां हे तेल रखियो आहे हिते तईअ में गरम करण लाइ। असां हिन में भाॼियूं फ्राई कंदासीं जेकी असांजी सिंधी कढ़ीअ में पवंदियूं आहिनि। मां तव्हांखे भाॼियुनि जा नाला ॿुधाईंदमि। जीअं कि मां तव्हांखे हेॾे ॾेखारां थी कि हे सूरण आहे, असांजो सिंधी खाईंदा आहियूं जेका सूरण, उहो अथव। हे मेहा आहिनि, हे गोभी अथव। मां सभु फ्राई करे रखिया आहिनि थोरा, ऐं थोरा मां तव्हांखे फ्राई करे ॾेखारंदमि। हे आलू अथव, हे चीर ॾेई करे मां भिंडियूं रखियूं आहिनि। गुआर अथव, हे कचालू आहिनि, ऐं हे थोरा असां मिर्च विधा आहिनि, सॼा मिर्च। हेॾे ॾिसो मां तव्हांखे हाणे भाॼियूं ॾेखारां थी। हे कचो मेहो आहे, मां तव्हांखे फ्राई करे ॾेखारंदमि। मां थोड़ी भाॼियूं खयूं आहिनि जीअं मां तव्हांखे ॾेखारां। उहे अलॻि अलॻि कबियूं आहिनि। जेसिताणी हिन में थोरो मां लूणु विधो आहे हल्को सो। जेसिताणी हे फ्राई थी थिए पई, मां हिन पासे थोरो तव्हांखे कढ़ी भुनण थी ॾेखारां। हे सिपरीअ में मां थोरो सो तेल थी विझां। हिन पासे मां कढ़ी भुनी करे तव्हांखे ॾेखारंदमि। तेल थोरो गरम थिए। हे ॾिसो थोरो तेल गरम थी वञे त असां हिन में बेसण विझंदासीं ऐं हिन खे सिम ते थोरो घटि ते भुनण चालू कंदासीं। हिन जो कलर जीअं थोरो चेंज थी वेंदो तेसिताणी असांखे भुनणो आहे। और कंटिन्यू केवी के हलाइणो आहे, हिनखे छॾणो न आहे। हे ॾिसो हिन जो थोरो सो कलर चेंज थो थिए। हे ॾिसो अञा थोरो हिनखे भुनबो जीअं कि असांजो कढ़ीअ जो कलर सुठो अचे। और असांजी कंटिन्यू केवी हलाइणी आहे। विच में असां हिनखे थोरो हिते जेकी भाॼियूं फ्राई थी थियनि उन ते बि ॾिसणो आहे। और जॾहिं असां कढ़ी भुनंदा आहियूं त
या ॻाढ़ो मिर्च और पानी हिकदम अॻियां रेडी रखणो आहे। हे ॾिसो असांजो कलर थोड़ो चेंज तो थिए और थोड़ी सी सुठी सी खुशबू पंहिंजे किचन में जीअं फैलिजी थी वञे तीअं पाण खे कलर खे भुनणो आहे। उन खां पोइ हे मिर्च विझणो आहे 1 चमचो, जीअं 5-6 माण्हू खाई सघनि और हिनखे कंटिन्यू विझणो आहे। हे तव्हां ॾिसंदव कलर भई ॾाढो ई सुठो थो बीहे। उन खां पोइ असां जल्दी सां हिक हथ सां कंटिन्यू घुमाईंदे और हिन में पाणी विझंदासीं जीअं कि ॻोड़ा न थियनि। हे ॾिसंदा तव्हां कलर असांजी कढ़ीअ जो। और हिन में थोड़ी सी हल्की सी हैड विझणी आहे। हे नूण थोड़ो पंहिंजी कढ़ी जे हिसाब सां थोड़ो अंदाजे सां विझणो आहे। और हे मां कई पत्ता धोई रखिया आहिनि जेका पाण कढ़ी में कढ़ी पत्ता ज़रूरी हूंदा आहिनि। और हिनखे टकण ताणी पाण घुमाईंदासीं। हे ॾिसो असांजी सिंधी कढ़ी जो कलर बि ॾाढो सुठो आहे ऐं टको बि अचण वारो आहे। तेसि ताणी असां हिते भाॼियूं जेकी फ्राई कयूं आहिनि हे फ्राई थी वयूं आहिनि त मां हिननि खे कढां थी और विच में हिन पासे कढ़ी भी हिलाइणी आहे। और लगे तो घाटी थी थिए त थोड़ो अञा पाण पाणी विझी था सघूं, छोकि जेतिरो रखंदा ओतिरी घाटी थींदी आहे त उन हिसाब सां असांखे पाणी विझणो आहे। हे ॾिसो मां हिते चांवर भी धोई करे रखिया आहिनि, थोड़ी तैयारी करे रखी आहे कि मां चांवर टकण रखां थी और थोड़ो सो तेल और थोड़ो सो नूण मां हिन में विझंदम। हे ढक ॾियण सां कीअं पंहिंजो टको जल्दी ईंदो, इन करे मां हिनखे ढकी करे रखियो आहे। और हिन पासे असांजी कढ़ीअ खे भी टको अचे थो। हे तव्हां ॾिसंदव कढ़ी ॾाढी सुठी ऐं कलर भी सुठो ई बीठो आहे कि माण्हू ॾिसी करे ई ख़ुशि थी वञे। ऐं हेॾे जेकी मां भाॼियूं तरियूं आहिनि हे मां विझां थी सूरण, हे मेहा, हे गोभी, हे आलू मां तरे रखिया उहो भी विझां थी। हे पंहिंजी भिंडियूं अथव, हे ग्वार। असांजी सिंधी फेमस में जेसिताणी सभु न पवनि तेसिताणी असांखे मज़ो ई न अचे। हे कचालू अथव जेके असां हिंदीअ में अरबी भी चवंदा आहियूं। हे सभु गॾु ईअं विझी करे सुठे सां थोड़ी देर पचण ॾिजे। हे तव्हां ॾिसंदव सभु तरियल भाॼियूं आहिनि त ठाहिण में दिक़त बिल्कुल भी न थींदी आहे। और थोड़ी असांखे खट विझणी पवंदी आहे जेका कि असांजा सिंधी असां कूकम विझंदा आहियूं। असांजा सिंधी कूकम हीअं थींदा अथव, असां विझूं था हिन में, उन सां थोड़ो कलर अञा सुठो अची वेंदो आहे। और थोड़ी सी असां गिदामड़ी भी विझंदा आहियूं जेकी असां पिसाए करे मां ईअं मैटे करे रखी आहे, जेके असां हिंदीअ में चवंदा आहियूं गिदामड़ी का पल्प। जेसिताणी कढ़ी टके थी मां तेसिताणी चांवर तव्हांखे ॾेखारां थी।
हे ॾिसो मुंहिंजा चांवर बि हिते हीअं तयार थी विया आहिनि। सिम ते मां 2 मिंट सिजण रखिया आहिनि। हे मां हाणे तव्हांखे आलू जा टुक ऐं कचालू जा टुक ॾेखारांव थी। हे मां आलू छिले बॉइल करे छिले ऐं मां हाणे हिनखे तरंदमि। ऐं अरबी बि मां बॉइल करे ऐं छिली आहे जंहिंजा 2 अध कया आहिनि। हे मां फ्राई थी करां। हिन में हल्को सो लूण ईअं विझबो जीअं कि असांखे फिकी बिल्कुलु न लॻे। ऐं विच विच में हिन पासे मां कढ़ी खे बि हिलायां थी जीअं कि असांजी टक सुठो अची वियो आहे ऐं तयार थी वञे। हे ॾिसो हे अरबी जा टुक अथव। हे मां आलू तव्हांखे तरे थी ॾेखारां जेका मां छिले करे बॉइल करे छिलिया ऐं उन्हनि खे गोल शेप में कटे आहिनि। तईअर में असांजो थोरो सो लूणु विधल आहे, इन करे मां वधीक लूणु नथी विझां। हे तव्हां ॾिसंदव हे मुंहिंजा कचालू बि आलू बि हितां हाणे तरजी विया आहिनि। ईअं करे मां हे सभु तरे करे कढिया आहिनि, हिते रेडी करे रखिया आहिनि। हे तईअ जो हाणे मां तेल थोरो ख़ाली करे इन ई तईअ में मां हे जेका आलू थी विझां पहिरीं, तव्हां ॾिसंदव सभु जेका मां फ्राई कया आहिनि। हे अरबी आहे, ॿिन्हिनि खे मिक्स करे छॾिबो। हे धाणा, असांजो धाणा पाउडर जेको थींदो आहे, हे थोरो सुठे सां विझी करे, ॻाढ़ो मिर्च पंहिंजे टेस्ट जे अनुसार, हे थोड़ी सी हैड, हे नून, छोकी असां तरण में थोरो विधो आहे त उन हिसाब सां थोरो सो विझबो। हे मां थोरो सो गरम मसालो थी विझां जंहिंसां कि टेस्ट ॾाढो सुठो ईंदो आहे पंहिंजो। ऐं हे थोड़ा सा मां सावा धाणा थी विझां जंहिंसां कि कलर सुठो ईंदो। ऐं हिन कढ़ीअ में बि असां थोड़ा सा धाणा विझंदासीं जेका कि असां धोई करे तयार करे रखिया आहिनि। हे तव्हां ॾिसो सभु भाॼियूं सुठे सां ठही वयूं आहिनि ऐं ख़ुशबू एॾी सुठी थी अचे कि सॼो रंधिणे में ख़ुशबू महकजी वई आहे। थोरो सो अञा सुठे सां टक जीअं ईंदो अञा सुठी ठहंदी, छोकी खट बि विधी आहे त थोड़ी खट बि रसे। हिननि सभिनि खे असां सुठे सां मिक्स कंदासीं। हे ॾिसो, अगरि तव्हांखे लॻे थो मसालो चङी तरह मिक्स न थिए त तव्हां थोरो सो हल्को सो, भई जीअं पंहिंजी रोटी सिंधी में कीअं तेल थोरो सुठे सां हूंदो आहे ऐं चमक सुठी खपे जीअं लॻे माण्हू ख़ुशि थी वञे खाई करे। तव्हां ॾिसंदव मां ही गैस बंदि कयो आहे छोकी असांजी सॼी भाॼी ऑलरेडी हे आहे।
मां 2 मिंट इनखे ढक ॾेई करे मसालो जीअं रसी वञे ये 2 मिंट ढक ॾिनो आहे। तेसिताणी मां तव्हांखे कढ़ी थी ॾेखारां। हे ॾिसो मां तव्हांखे हिन में कढ़ी थी ॾेखारां जेकी असां हिन में सर्व कंदा आहियूं डिशिस में, उन में पाए करे। हे ॾिसो असांजी भिंडी आहे, गुआर आहे, हे आलू आहे, हे कुकुम्बर पंहिंजा, हिक हिक शइ जीअं पाण विधी आहे उहे सभु ॾिसण ऐं सुठी लॻंदी आहे ॾिसण में बि। हिन में अञा थोरो धाणो विझंदा। मां तव्हांखे हाणे राइस थी विझी ॾेखारां जेका मां हिते तयार कया आहिनि। हिन में भी मां थोड़ा सा धाणा सुठे सां विझी ये असांजा चांवर आहिनि। हाणे 2 मिंट ढक ॾियण चटनी है, हिन जी खुशबू थोड़ी सुठी भी थी आहे। मां हिते लाए तव्हांखे ॾेखारां थी। हे पंहिंजा कचालू आहिनि और हे आलू आहिनि। हे सावा धाणनि सां पाण डेकोरेशन थोड़ो करे पाण हिते तयार कई आहे। लेकिन असांजी कढ़ी में अञा हिक शइ आहे जेकी अञा आखिरी आहे ऐं उन सां सुठो ई टेस्ट ईंदो आहे कि असांखे हिकु तड़को ॾियणो आहे। बस वो मां तव्हांखे ॾेई थी ॾेखारां। हिन तड़के में थोड़ो सो तेल पवंदो पंहिंजो, थोड़ो सो गरम थिए। असांखे तड़के लाइ राई, थोड़ी सी राई और थोड़ो सो जीरो खपंदो। जेसाणी ये थोड़ो गरम थे कि असां राई था विझूं। तव्हां ॾिसंदा तेल गरम तो थे त राई भी थोड़ी हाणे तड़को सुठो ईंदो। ये थोड़ो मां जीरो थी विझां। तव्हां ॾिसंदा थोड़ो सो मां हल्को सो वरी ॻाढ़ो मिर्च थी विझां जीअं उन जो कलर ॾाढो सुठो ईंदो आहे। ऐं हे राई मां हिन में ॾियां थी जंहिंजे करे पंहिंजो हे कलर भी खुशबू ॾाढी सुठी ईंदी आहे।
ये असांजी सिंधी कढ़ी तैयार। ये असांजा चांवर ऐं हे टुक आलू ऐं कचालू जा असांजी सिंधी कढ़ी सॼी रेडी आहे। वाह वाह भाभी वाह, एकदम हिते त सभिनि जे मुंहं जे अंदरि पाणी अची वियो। ऐं जी हाणे ये एॾो फास्ट ऐं मूंखे लॻे हाणे थो 10 मिंट। जी जी तव्हां छा था जो चओ त भाभी? ॾाढो सुठो लॻे असांखे। हा मां न चयो न तव्हां इन टेस्ट सभु करो त न न न न उहो अचिबो टेस्ट करण लाइ। हे जेके कमेंट्स अचनि था सभिनि जे मुंहं जे अंदरि पाणी अची वियो आहे। किन त लिखियो आहे भई हिंदीअ जे अंदरि ॿुधायो त ॾिसो माउथ वाटरिंग रियली मैम। ॾिसो तव्हांजे लाइ सुठा सुठा कमेंट्स था अचनि ऐं थैंक यू। ॿिए दफ़े वरी तव्हांखे असां इनवाइट कंदासीं त ॿी काई सिंधी जेकी डिश हुजे उहा डिश एकदमि मस्तु ठाहिजो त असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि ऐं उन्हनि खे बि मज़ो अचो। ऐं पर ॾिसो हिकु तव्हांजा कमेंट आहे प्लीज सम वर्ड्स इन हिंदी नाइस रेसिपी, त थोरो हिंदीअ में हिकु ॿ अखर ॿुधायो। जी हाँ हमारे सिंधियों में ये कढ़ी बहुत फेमस है जिसको हम सिंधी कढ़ी बोलते हैं। और दूसरी जो मैंने सब्जी बनाई है वो मैंने आलू के तुक और कचालू, कचालू मतलब जिसको हम अरबी बोलते हैं हिंदी में, तो उनको बॉईल किया है मैंने। कचालू और आलू को अलग अलग से बॉईल करके उनको छील के और उनको थोड़ा काट के मैंने डीप फ्राई किया है। डीप फ्राई करने के बाद मैंने थोड़ा उनमें मसाला डाला है कढ़ाई में। ऑयल निकालने के बाद मैंने मसाला डाला है जैसे अमचूर, अपना गरम मसाला, हल्दी पाउडर, नमक, धनिया, ये सब डाला है और उसको मिक्स किया है। आप ऐसे देख सकते हैं, आप ऐसे देख सकते हैं कि जैसे मैंने ये सब रेडी किया है मसाला डाल के। इसकी खुशबू से ही, गरम मसाला डालने से हमारी खुशबू से ही किचन बहुत महक जाता है। और ये मैंने सिंधी कढ़ी बनाई है। इसमें मैं आपको रेसिपी बताती हूँ कि जब हम ऑयल थोड़ा कढ़ाई में गरम करते हैं, थोड़ा बेसन भूनते हैं और उसके बाद हल्का सा लाल मिर्च पाउडर डालते हैं और जल्दी से चम्मच को हिलाते हुए अच्छे से हम पानी डालते हैं। पानी इसलिए जल्दी हिलाते हैं ताकि वो मतलब डंठल ना पड़ जाए, मतलब वो एकदम लिक्विड के जैसे बन जाए इसलिए। और उसमें हम सब जब ये हमारा लिक्विड बॉईल हो जाता है उसके बाद हम लोग ये जो भी आपको जो सब्जी वेजिटेबल्स पसंद है, आपकी जो चॉइस है, आपको जो पसंद आप वो डाल सकते हैं। जैसे आलू है, गोभी है, भिंडी है। आप देख सकते हैं यहाँ पर कि जैसे मैंने इसमें आलू डाला है फ्राई करके, ये गोभी है और ये ग्वार है, ये आलू है, ऐसे करके मैंने भिंडी वगैरह सब फ्राई करके डाला है। तो उसके बाद हमने इसको बॉईल करने के लिए रख दिया है। बॉईल करने के बाद ये अच्छे से पक गया है। उसमें हमने थोड़ा सा जो हमारा इमली का वो पेस्ट आता है जिसको हम पेस्ट बोलते हैं इमली का, तो वो मैंने इसमें डाला है। जैसे गार्लिक जिंजर का पेस्ट रहता है वैसे हमारा इमली का भी पेस्ट रहता है, वो हमने इसमें मिक्स किया है ताकि थोड़ी खटाई से बहुत अच्छा टेस्ट आता है। और उसके बाद मैंने थोड़ा सा इसमें कुमकुम डाले हैं सॉरी। जैसे आप देख सकते हैं यहाँ पे, मैं आपको निकाल के दिखाती हूँ। ये देखिए यहाँ पर कुकम है, इसमें आप देख सकते हैं। इससे हमारा टेस्ट भी बहुत ही अच्छा आता है और कलर भी खिलकर आता है। थैंक यू भाभी। आशा करता हूँ कि किसको भी भाभी से कुछ सीखना हो सिंधी या भाभी का चाइनीज भी भाभी बहुत अच्छी तरह से बनाती है, तो हमारा जो पोस्टर है उसके ऊपर भाभी का नंबर लिखा हुआ है। किसको भी ऑर्डर देना हो या कुछ सीखना हो तो भाभी कभी भी आपको गाइड करेंगी। अभी हमारा अगला जो मेहमान है हमारे अनिल जी,